वल आकिबतु लिलमुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अदा चुप करे बुधो गौर सां, वक्त कोने। बटे प्रोग्राम हिनन मिस्किनन के मां ॾाढो मजबूर ॾिठुम जो मां सवेर तहां वटि आयुमि। अञा अॻिते वञणो आहे, हिकिड़ो कलाक वाज कंदुम, पर क़ुरान इंशाअल्लाह तहांजा अंदर धोपी पवंदा, पर गौर करे ॿुधो। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। वेही रहो छोकरा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वसारिऊ इला मग़फ़िरतिम मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहस समावात वल अर्ज़ु उइद्दत लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युनफ़िक़ून फ़िस्सर्रा'i वज़्ज़र्रा'i वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। वल्लज़ीना इज़ा फ़अलू फ़ाहिशतन औ ज़लमू अन्फुसहुम ज़करुल्लाह फ़स्तग़फ़रू लिज़ुनूबिहिम व मन यग़फ़िरुज़्ज़ुनूब इल्लल्लाह वलम युसिर्रू अला मा फ़अलू वहुम यअलमून उलाइका जज़ाउहुम मग़फ़िरतुम मिर रब्बिहिम व जन्नातुन तजरी मिन तहतिहल अन्हार खालिदीन फ़ीहा व निअम अजरुल आमिलीन। वेहो साईं, काॾे था वञो? आवन थी अज पवे ये तो मुझे भरसा कुरान ॿुध थी दुरूद पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम। गौर करे ॿुधो। अज हे उहो कुरान तहांखे मां ॿुधाइण आयो हां जेको रहमत जो समंदर आहे। अज उहो कुरान पाक अवांखे ॿुधाइण आयो आहियां जेको मक्के पाक ऐं मदीने पाक जे जबलन में मुंहिंजे अरबी मुहम्मद करीम चओ पाण नबूअत जे ज़बान मुबारक सां पढ़ियो आहे। अज उहो कुरान ॿुधाइण आयो आहियां जेको हुसैन सोणे करबला जे मैदान में पढ़ियो आहे। अज उहो कुरान पाक उहो कुरान ॿुधाइण आयो हां जेको माखीअ खां मिठो शरबतन खां मिठो जंहिंखे अम्मा फातिमा चकी हलाईंदे त्यो पढ़ियो आहे। हिय चकी भी हथन मुबारकन सां हले थी, मिठी अम्मा जे ज़ुबान ते भी जो कुरान हले। जे बच्चा पींगे में तभी लोली भी कुरान, झोली भी कुरान, अटो मले भी ज़ुबान ते कुरान।
नमाज में आबी ज़बान ते कुरान जे रातिन जो रात जे टाइम ते जागी करे हसन हुसैन के सुमारे हेडो बरकाता नफल ने ते कुरान शुरू दी करे हाने बरकाता नफल भी पूरियूं थियूं चन कहीं कहीं रात में अम्मा जे ज़बान तो चो खत्म भी कुरान जो पूरो तो थी वञे आहे इन्हीं जे करे वरमा दुआर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान ओ हिन जागण जे इलाके वारो रहण न आया हूँ मौत मथों बीठो आ मरणो आ पर हिन जे शाम को परे न वञो कोट सब्ज़र जे पासे दे मां जलसे ते वयूं मदरसो जो मां ॾिसां त उन में अंबन जा बाग ज़ैतूनन जा बाग मैलन जा मैल कुशादो मदरसो हेडो मदरसो जिरेबन में इहो कंहिं ठारायो आ चई सैयद सगोरो आ छो त नाने वारो सामान सदको वञा सैयदन के हक़ो उन्हनि के आ त वरसे में उहे आणे असां त सैयदन सगोरन जा जो बुहारीदार हूं सैयद सगोरा कुरान पढ़न असां ॿुधूं हो मुसल्ले ते बीहन असां पोयूं बीहूं छो त सैयदन खे नाने वटों वरसे में मिलियो ई कुरान कंहिंखे वरसे में कपड़ा मिलन सोन मिले चांदी मिले हिननि खे कुरान मिलियो वरी जे मस्जिद में आया छोरा वेही रहो बार जड़ी होडे वेठा तो उनके हेडे काडे आंदो अलाए काथे असां जा मौजू पो मटजी था वञे मस्जिद जो ॾिठी त लूअ लूअ ठरी पई बाबा हीअ कंहिं ठाराई आहे हीअ बि सैयद सगोरे एडी मोकरी मस्जिद भला औरे ताजो न सैयद सगेरे जो दीदार ज़ियारत त कयूं जे हेड़ा रंग लाता हन जेको रब कम वतो आ जो नाने जो दीन संभालियो थई आयो त भाकुर त पायो चैसे उहो त दुनिया में लॾे मरियो चे हा पर सही मौत न जो एड़ो भलो थियो जो दुनिया जो अकुल हैरान मां जो कीअं मौत थियुसि चई नमाज नेती से फर्ज पढ़ूं बिया सजदे में विया बिया भी विया हे भी वियो बिया त उथिया पर उथियो ई कोन नमाज पूरी करे जो हथ विझूं त जवान आहे ई कोन एड़न जा मौत इए थींदा जेके हिन जी खिदमत कंदा जेके हिन को परे हन उहे ऋण में रुलियल हन जन हिन के जीअ में जाइ ॾिनी आ उन्हनि जे लाइ जायूं रब जन्नत में जोड़े छॾियूं आहिनि इमाम हुसैन जो भी सिर चो सजदे में हो हेडे आबा मुजाहिद हेडे मासा देस जा शरीर वे थोरो लट के परे कर हल वे सामू वे ॾाढो चो सुभान अल्लाह इमाम हुसैन जेड़े जवान जो भी चो सिर सजदे में हो हा हा छा पियो पढ़े सुभान रब्बियल आला
ये थी सैयद सगोरा। पाकाई तो रब जी बयान करे अल्लाह ताला जल जलालु जी बुलंदी तो बयान करे सदको जा हुसैन सैयदों धक्को लगो आ शहादत मुझे मिठड़े हुसैन के नमाज में मिलिया। ये इमाम हुसैन के शहीद क्यों ये श्री मुबारक काफले वारा खयूं था वञन हिय जो कनु जन त श्री मुबारक में भी दुनिया में लॾे वञण खां पोइ भी सूरत यासीन शरीफ जी तिलावत पई हले। नारे तकबीर शहादत इमाम हुसैन जमीयत उलमा इस्लाम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। मज़ो तरसो कुरान में तू असां 50-50 मौलूदीअ खे ॾियण में भी कीबायूं पिया कुरान वारन जे खिदमत करण में भी कीबायूं। हा हा होरे तक सिर जवान तिरीअ ते खयूं आया जान वञे बच्चा वञन वतन छॾींदासीं नाने जो दीन ऐं कुरान न छॾींदासीं। पोइ जन्नत भी तो उन्हनि जे इंतज़ार में आहे कि न। असगर सही सगीर खीर पिया कुर्बान थियो इमाम हुसैन निलड़ ते चुमी दो देस पुट मुबारक हुजनी जो माखों भी अग में जन्नत जो नंबर खणी वे मुंजा सलाम नाने मोहम्मद ते पुजाए मां भी नाने जे दीन रब जे कुरान तो कुर्बान थियो अचां। शहसोद हुसैन सही के नाने वटों जो वर्षे में मिलो ही कुरान जड़ी अम्मा वटों झोलीअ में कुरान लोलीअ में कुरान हाणे ये जो सब कुछ कुरान में आहे न। हेरी हिनखे जीअ में जायूं ॾियो हित कुछ भी कोने सिर वञन जानियूं वञन हे छॾणो न आहे। शहादत भोग कोने जो शहीद शहीद थींदो आहे उन टाइम ते जो उनखे रब जे ज़ात जो दीदार थींदो आहे न। जाबिर साईं जो अबू हज़रत अब्दुल्ला मोटी थो जा इमाम हुसैन जे मौजू ते कंडे माडे शहीद थियो आहे। जाबिर अबू त तुंहिंजो शहीद थियो सही बाबू तो मुझो शहीद थियो पर अबे ते कर्ज आ 7 भेनर भी छॾे वियो आहे। जैसे कर्ज बाबे जो कीअं लहे जे गणती न कर जाबर तुझे अबे जो कर्ज मां मोहम्मद लाहींदुसि। छा थो सम्झो भा जो कर्ज न लाहींदो आहे पुट पीउ जे कर्ज जे लाइ भी गणतियूं कंदो आहे। मुंहिंजो नबी तो चए त तुझे अबे जो कर्ज मां मोहम्मद लाहींदुसि। जॾहिं खारकूं बाग में लहनी खारकूं लहनी पोइ ॿुधाए जाए हाज़िर सही खारकूं लथियूं चइसि खारकूं लथियूं आहिनि पर थोरियूं आहिनि अबे ते कर्ज घणो आहे चयाणे सभु कर्ज़ी बाबे जा वठी अची बिहार जाए क्यों जान त अचो त तव्हांखे अॼु मुंहिंजे अबे जो कर्ज अरबी मोहम्मद ॾींदो। ये नबूवत वारनि हथनि मुबारकनि सां ॾींदा था वञनि कर्ज़ी कर्ज वठंदा था वञनि सारे जा सारा कर्ज़ी कर्ज वठिया। ओ जाबिर ॾे त हवालो जैसे कर्जी त कर्ज वठियो ये मथे गोथड़ी करे हिय जो पलटई अल्लाह जा रसूल कर त ज़रे जी खारकुन में न आई आ
हे कर्ज़ी त कर्ज़ वठियो या मुझे नबी फरमायो जाबर न पलटिया इन गोथड़ीअ खे इन मुखार को कढंदो रहे आ क़यामत अची वञे हा पर इन ख़ारकुन में खोट न अचे हा सुभान अल्लाह वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हेदा नलके में पानी भरिया थधो न हो हिन खे ॾे भरे उहो नबी मिलियो आहे जेको जहाननि लाइ रहमत बणिजी आयो साईं अब तो कर्ज़ त लही वियो हाणे ॿुधायो त मुंहिंजो अबो काथे आ काथे आ चे तुंहिंजो अबो मुंहिंजो नबी थो चएसि जन्नत में आ जन्नत में आ चे हा साईं बाबो मुंहिंजो जन्नत में छा थो करे अकेलो वेठो आ कि न ॿियो बि को साण अथसि चे अब जी ज़ात गॾु अथसि नूरानी पर्दो तुझे बाबे रब जे विच ते को आहे ई कोन भला से अबो छा थो चए रब छा थो चए जे अर्श वारो तो तुझे अबे खे चए मां तुरीद या अब्दुल्लाह छा घुर्जे अब्दुल्लाह नारियूं बाग मेवा हे पट जा वगा हे हूरा जैसे एडो जन्नत जे नेमतुन में मजो ना है जेडो शहादत में मजो आ मां के पोइते मोटा त वरी बीहर तुझे नाले ते शहीद थी तो वट मोटी जा पंजे बच्चन ऐं ॿारनि खे भी शहादत जी वसियत कयूं जा ये मुझे सजे घर के शहादत जो दर्जो ऐं जाम नसीब पोइ ये जान सिर्फ तिरीअ ते खणी आया जान वने उहो राज़ी थी तरे फरमाए तो वल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीना वनसरू उलाइक हुमुल मुमिनून हक्का लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम केड़ो कुरान मिठो आ के तो उहे शख्स जन ईमान आंदो हिजरत कई जिहाद क्यों मां अल्लाह जे राह में शुक्र क्यों दीन जो कम थो वठे कुरान तो बुधरायो हाँ एहसान तो उन जो शुक्र क्यों जो तां जाए 5 रुपया अल्लाह जे नाले ते था वञन पुलिस में मानन जा वञन अस्पतालन में वञन न हिते मिलन न हुते मिलन हिन जे सदको दे हिते भी मिलई हुते भी मिलई बियो छा खपई अल्हम्दुलिल्लाह ओ या थी कुरान जी बरकत ॾिठी हिन मुजाहिद अणघुरी खिदमत कई आ हिन कुरान जे करे सब चो सुभान अल्लाह नारे तकबीर शुक्र क्यों जो तां को दीन जो कम थो वठे तां के विहारियो तई हिर तक माडे हिन हस्ती जे आडो भला जे एक जाए ते सुमारे छड़े त केर आ जेको असां के उथारे एड़ा मानू भी प्यान जेके 5-5 साल एक बिस्तरे ते थी आदम शिकापुर में एकड़ो मानू मिलियो मौलाना दुआ त घुर 5 साल ध्यान मुंहिंजी घरवारी एक बिस्तरे ते पई आ किए मां कयां और हिकड़ी न्याणी आ मुंहिंजी उहा उन जी खिदमत थी करे पढ़ाया भी नथो मुंहिंजी न्याणीअ जी उम्र भी वञे थी दुआ घुर्द अल्लाह मुंहिंजे ज़ाल खे पंहिंजो करे मां पाण पोड़ो हां मरां थो शुक्र तो जो रब हिन जाइ ते पंधु कराए कखड़नि ते विहारे तव्हां खे क़ुरान नसीब कयो अथई ये उन जा थोरा न अथव या अय्युहल्लज़ीना आमनू कंडई कुरान ॿुधा वञो मन यर्तद मिनकुम अन दीनिहि फसौफ यातिल्लाहु बिक़ौमिन युहिब्बुहुम व युहिब्बूनहु अज़िल्लतिन अलल मुमिनीन अइज़्ज़तिन अलल काफ़िरीन
कुरान बुध त अंदर ठरई के तो ईमान वारो तहां मंजा जे करे मुझे सच्चे दीन को फिरियो हिकड़ा वेंदा मां बयानींदुस एड़ा आनींदुम जेके मुखे भी दोस्त रखदा मां रब भी उन्हनि खे दोस्त रखंदुसि एड़ा आनींदुम युजाहिदून फी सबीलिल्लाह वला यखाफून लौमत लाइम ज़ालिक फज़लुल्लाह युतीहि मन यशा वल्लाहु वासिउन अलीम। के तो ए ईमान वारो तहां मंजा जे करे मुझे दीन खां को फिरियो सच्चे दीन को भला तोखों दो पुछाए सब असां फिरी वञूं क्यों अल्लाह जे बादशाही में वार जेतिरो लोडो भी चो न ईंदो सजी दुनिया फिरी वञे हुन जे बादशाही में चो कमी न ईंदी तॾहिं तो चे त हिकड़ा वेंदा मां ॿिया आणींदुसि हा 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 सब फिरी वञो नारे तकबीर शान मुस्तफा शान आल बैत शान सहाबा एरानी तुम जेके मुखे भी दोस्त रखदा मां रब भी उन्हनि खे दोस्त रखंदुसि छा रखंदुसि दोस्त एरानी तुम कुरान में तो फरमाए एरानी तुम जेके मुझे राह में जिहाद कंदा क्या कंदा जिहाद युजाहिदून फी सबीलिल्लाह ॾाढे हंध चो सुभान अल्लाह वला यखाफून लौमत लाइम दीन जे कम में टौकां थींदियूं आहिनि मेणा मिलंदा आहिनि मयारूं मिलदियूं आहिनि गारियूं मिलदियूं आहिनि गिला कंदा आहिनि माण्हू कंदे माॾे अल्लाह तो जे त मुंहिंजा बाना कंहिंजे गिला खां मलामत खां विझी करे पोइ ते न हटंदा आहिनि हिन जी दामन न छॾींदा आहिनि कुरान अहिड़ी हस्ती आहे वला यखाफून लौमत लाइम ज़ालिक फज़लुल्लाह कंदई कुरान ॿुधो जे तो यो मुझो फज़ला जंहिंखे मां चाहियां जंहिंखे मां घुरां या मुंहिंजी बाझे करम नवाज़ी अथनि जो दीन जो कम थो वठान हिन दिलबर जे लाइ चूंडियो थमान मारे छॾे केरु आहे जेको असांखे जीआरे भला हिक खट ते सुमारे केरु आहे जेको उथारे ये कंहिंजूं करम नवाज़ियूं आहिनि वला यखाफून लौमत लाइम हिन दाढ़ीअ ते टौक हिन पटके ते टौक निमाज़न ते माण्हू टौकां था कनि ख़ल्क़ चंद्र ते पुगी अञा मुला निमाज़ा था पढ़नि ओ निमाज़ियो गणती न कयो का घड़ी उहा ईंदी जो निमाज़ जे करे नबी पाक जो भाकुर भी नसीब थींदो शफ़ाअत भी नसीब थींदव हुज़ूर नबूअत जे हथनि मुबारकनि सां आब हौज़ कौसर भी पीआरींदो हाँ सही ये वठी छड़ पंज टवाल गीदे में क्यों हस्ती दुनिया में कुरान ए माखी को मिठो शरबतन को मिठो जो मजो आहे कुरान में वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन कंडई वडी कोई बुधो हाने कंडई कुरान बुधो त अंदर तो कटुल है छा तो जे त कुरान शफाअत भी आ त रहमत भी साईं कंहिंजे लाइ जे मोमिनन जे लाइ मोमिन केरान के तो इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना ठरे वती दिल कुरान मुमकिन न
ही हस्ती आ जे हित विहारियो छो असा के छो कदर कोने कुरान जो हेर तक मारे लफ्ज मुंजा बुद्धो वञ कंडई बुद्धो वञ छो कदर कोने जो घर वेठे मिलियो आ मुफ्त हेरत तुझा दरिया पार करे आयो वञो ओ वञो हिन जागन जे इलाइके वारो वञो सही काॾे वञो वञो मक्को मदीनो ॾिसी अचो बदर जो मैदान ॾिसी अचो ऊद जो मैदान ॾिसी अचो करबला जो मैदान ॾिसी अचो हिन दिलबर जे करे समूरा चो खून सां ॻाढ़ो लॻो पियो आहे सिर जो आनंद ॾिना हीअं कटाए फिटी तूं काथे घर वेठे मिलियो आ कदुर कर फरमा तो अल्लज़ी नस्तजाबू लिल्लाहि वर रसूल मिन बाद मा असाबहुमुल करह लिल्लज़ीना आसनू मिनहुम वत्तकू अजरुन अज़ीम। ये तो मुझे भरोसा है वे बुद्ध